बेरहमी जी बाज़ार में वञाइजी वियल वेसाहनि जूं कहाणियूं हाण भले कंहिं ॾंद कथा वांगुरु महसूसु थियनि, पर अछे खीर जहिड़ो ई सच बि वॾी माना रखे थो त जेसिताईं का हिकु अहसासु आशिना दिलि धड़कंदी रहंदी, तेसिताईं दर्द जे रिश्तनि खे को मात ॾेई न सघंदो। दर्द जो उहो रिश्तो जंहिं लाइ फैज़ अहमद फैज़ बि चई ॾिनो, बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल ग़रीब सही, तुम्हारे नाम पे आएंगे ग़मगुसार चले। ऐं उन्हनि दर्द जे रिश्तनि खे अहसासु अहिड़ो त मज़बूत बणाए छॾींदा आहिनि जो माण्हू जो मन चाहण जे बावजूदु सुखनि जो सलामी थी न सघंदो आहे। लुड़क लुड़क थी वियल वजूद किताबनि जी काइनात में पनाहूं ॻोल्हींदा आहिनि, लफ़्ज़नि जूं चादरूं ओढे पंहिंजे ज़ख़्मनि ते नज़मनि जा मरहम रखंदा आहिनि, पर ग़ज़ल जहिड़ो उदास जीवन गुलाबनि जहिड़ो गीत बणिजी न सघंदो आहे। आऊं नथो ॼाणा त संस ज़िंदगी गुलाबनि जे गीत जहिड़ी आहे या वरी वाह जे वर वांगुरु दर्द जो को पड़ाॾो आहे। आऊं सिर्फ़ु एतिरो ॼाणा थो, हू उन अज़ीम मिटी जी शाइरा आहे जंहिं मिटी में लुड़कनि जहिड़ी आलाण बि आहे त दर्दनि ऐं वफ़ा जूं उहे कहाणियूं बि आहिनि जिन जी पुॼाणी कॾहिं बि नाहे थींदी। हुन जो किताब चंड मथे आकाश पढ़ी पूरो कयो अथमि, राय ॾियणु चाहियां थो, लफ़्ज़नि जो काफ़िलो अञा क़तारूं नाहे थियो, पोइ बि ॾकंदड़ दिलि सां लफ़्ज़नि जा गुलाब अछण जी कोशिशि करियां थो। किताब ॾांहुं सुवालिया नज़रनि सां ॾिसां थो। किताब प्यारे मुर्तज़ा लिगारी जी ज़ुबानी लेखका जो तारीफ़ कराईंदे चवे थो, ख़ालदा नसरीन 4 सेप्टेम्बर ते डॉक्टर अली मोहम्मद नूरानी जे घर में अखि खोली हुन जे जनम साल वारे सुवाल ते किताब चुप आहे, पर हू पाण उदास लहजे में मुखातिब थिए थी। हाणे जॾहिं जीवन जे आख़िरी दौर में साण हलण वारनि साथियुनि जो विछोड़ो दिलि जे वीरान धरती ते यादनि जे रख पियो उॾारे, तिन खे सारींदे ई हलंदड़ लम्हो बि वक़्त जे लहरनि में ग़ोता खाई लुढ़ी वेंदो। आउं विछोड़ जे वरलाप ऐं ज़िंदगियुनि जी पुॼाण जो तस्वर करियां थो त ज़हन ते जून एलिया तरी थो अचे। कितनी दिलकश हो तुम, कितना दिलजो हूँ मैं, क्या सितम है कि हम लोग मर जाएंगे। पर वरी दिल मुखातिब थिए थी, भला विछोड़ो एॾी माना किथे थो रखे। माना फ़क़्ति दिलि जी वेझड़ाई रखे थी जेका माण्हू खे महबूबनि खे पललाए बि परे नाहे कंदी, जेका तस्वर जी काइनात आबाद कंदी आहे, जेका सोचनि जी सुई सां शाइरी जा स्वेटर उणंदी आहे। मौत त फ़क़्ति जिस्म जे बंभोर खे भिड़भांग कंदो आहे, पर हू तख़लीक़ खे मारे न सघंदो आहे। इन करे आउं सम्झां थो त हीउ ख़ालदा नसरीन जे जीवन जो आख़िरी दौर न, पर उहो दौरु आहे जंहिंमें मुखड़ियूं गुलाब बणजंदियूं आहिनि। शाइरी जे आगाज़ ते उभरी बीठल रोशन चंड। ख़ालदा नसरीन जो किताब चंड मथे आकाश मुर्क पब्लिकेशन पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। किताब बाबति शाइरा पाण लिखे थी, मुंहिंजी शाइरी जो ॿियो मजमूओ चंड मथे आकाश ॿिनि हिसनि में विरहायल आहे। पहिरें हिसे में घणो करे 1975 खां वठी 2005 ताईं जी शाइरी सहेड़ियल आहे, जंहिंजा मज़मून ऐं मौज़ू हिन मजमूए जे ॿिए हिसे खां बिल्कुलु धार आहिनि। पहिरें हिसे में ज़िंदगी जे 3 ॾहाकनि जूं वार्ताऊं ऐं दिली कैफ़ियतूं समायल आहिनि। हिन किताब जो मुहाग डॉक्टर फ़हमीदा हुसैन लिखियो आहे। डॉक्टर फ़हमीदा लिखे थी, ख़ालदा जे उसलूब में बनावट न पर सादगी आहे। उनजो कारण शायदि इहो आहे त हीअ शाइरी संस नौजवानी जे मासूम दौर जी शाइरी आहे। उनमें हू कंहिं बि नौजवान वांगुरु सिंध जे सुरनि ऐं दर्दनि ते कढ़ी आहे, उन जे कारण ते सोचे थी ऐं पंहिंजे वसाइर कुझु करणु घुरे थी। पंहिंजनि जज़्बनि ऐं तासरनि खे लफ़्ज़नि जो लिबास पाराइण महिल हूअ कंहिं उसलूब, स्टाइल या घाड़ेटनि जे घटियुनि में घिरण बदिरां दिलि जी दरी खे खोले ताज़ी हवा जे झूटनि जहिड़ा जज़्बा पधिरा करे थी ऐं चवे थी, जे इजाज़त ॾीं त ए गर्दिश दौरां वेही वाट ते थोरो थक भञा। आउं तोड़े जो इहो बि नथो ॼाणा त हुन नज़मनि जा केतिरा पोपट उॾारिया। ख़बर इहा बि कोन्हे त संस हीअ किताब केतिरनि हथनि ताईं पहुतो, पर पाण फ़क़्ति इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त दिलि जो कयल पोरियो कॾहिं बि रायगाह नाहे वेंदो। जंहिं बि ख़ालदा नसरीन खे दिलि जी अख सां पढ़ियो हूंदो, उनजे दिलि मां आह ऐं चपनि मां वाह ज़रूरु निकिती हूंदी, ऐं पोइ हुन भायो हूंदो, हीअ शाइर त मुंहिंजे दिलि जी तर्जमानी
केॾे अमुला अंदाज़ में करे पई। पोइ कंहिं वेंगस निम जी थधिड़ी छांव हेठि वेही भर्त भरींदे झुंगारियो हूंदो, हाण अञा घर आयो आहीं, ॻाल्हियूं वञण जूं न कर। तॾहिं ॼण त पखियुनि जूं ॿोलियूं बि उदास थी वेंदियूं आहिनि। हवा सोगवारी जूं नित नयूं कहाणियूं ॿुधाईंदी आहे, जिन में लुड़कनि जो लम्स बि हूंदो आहे त वरी का उदास मुर्ग बि हूंदी आहे। ख़ालदा नसरीन जी शाइरी में अहिड़ियूं अनेक कैफ़ियतूं आहिनि। विछोड़े जो विर्द बि कुझु हीअं आहे। पोइ वियो आहे पलकनि में को मींहुं विछोड़े जो, शाल ॾिसे न ॾुख भरियो को ॾींहुं विछोड़े जो। हुन वटि अहसासनि जी निरालप आहे। हू लफ़्ज़नि जो तक़दुस बि ॼाणे थी त वरी लहजनि जी अहमियत खां बि आशना आहे। हुनखे अहसासु आहे त लूण जहिड़ा लहजा केॾी तकलीफ़ ॾींदा आहिनि। तॾहिं त हू लिखे थी, लफ़्ज़ बेज़रार ऐं मासूम आहिनि पर लहजा मारियो छॾनि। हू जिते आज़ादु नज़म सां निभाउ करे थी, उते पाबंद शाइरी सां पिणु निभाउ जी सक रखे थी। संस ग़ज़ल जा हीअ बंद पढ़ी ॾिसो, जिन तोखे मूंखे धार कयो, के पंहिंजा हा के धारिया हा, अहसास जीअण लाइ काफ़ी आहे, कंहिं मूले डूंगर ॾारिया हा। पाण न नक़ाद आहियूं न उहे लेखक जेके दावान जी दुनिया आबाद कंदा आहिनि। पाण वटि अतुर जी आरज़ी ख़ुशबू खां मींहुं वुठे जी ख़ुशबू उत्तम आहे। पाण वटि हीअ दर्द वारा अहसास पंहिंजी अहमियत रखनि था। हीअ शाइरी उन दिलि जो आवाज़ु आहे जेका दिलि दर्दनि सां भरियल आहे।